फैज़गंज जे आबादगारनि जो पैदल मार्च तालके हेडक्वार्टर पक्का चांग पहुंची आपाशी अमले जी ऑफिस अॻियां बुख हड़ताली कैंप में तब्दील थी वियो। आबादगारनि जे मार्च जी पक्का चांग आमद ते सिविल सोसाइटी तरफ़ां संदन शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौके ते आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुछड़ी जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं पाणी जी खोट हुजण करे गैर आबाद बणिजी चुकियूं आहिनि। अक्सर इलाइक़नि में फसलनि जी पोखी अञा ताईं न थी सघी आहे ऐं जिते कुझु पोखी थी आहे उते ॿीहर पाणी फराहमी न हुजण सबबि फसल सुकी ऐं सड़ी रहियो आहे। हुननि चयो पुछड़ी में रुगो कणक ऐं सरह जो फसल उपायो वेंदो आहे जंहिं लाइ हिन भेरे पाणी फराहम न थी सघियो आहे। अॻवाननि चयो त आपाशी खाते जी लापरवाही सबबि सवें एकड़नि जा मालिक मज़दूरियूं करण ते मजबूर आहिनि। एहतिजाजनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि जे ख़ातिरनि बावजूदि पाणी जी खोट बरक़रार आहे। हुननि चयो त पाणी संदन आइनी ऐं कानूनी हक़ आहे जेको हाणे कंहिंखे बि फवाइण न ॾींदा। पाणी खुद हिकु ज़िंदगी आहे। पाणी खां सवा इंसान जो मौत थी वेंदो यकीनन। उन जे करे वरी हिन सीज़न में जॾहिं कणक काइजे पई सरह काइजे पई यानी जॾहिं अनाज जे फसल जी तैयारी पई थिए हिन ज़रई मुल्क जे अंदरि ज़राअत खे तबाह कयो पियो वञे उन जे तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। फैज़गंज जे टे जेके मेन हुआ न हुन जी पुछड़ियुनि में पाणी जी शदीद खोट आहे। ठीकु आहे। अली नवाज़ हुआ, फैज़गंज हुआ, वीओ हुआ, ठीकु आहे, 15 हुआ ऐं असांजो पाणी हिननि बंदि करे छॾियो आहे त बाबा वाराबंदी कंदासीं। जॾहिं वाराबंदी थींदी त ॿ साल पुछड़ियुनि में पाणी कीअं वेंदो। असां पंहिंजूं ज़मीनूं तयारु कयूं वेठा आहियूं। इन ई आसिरे ते सॼो साल असां वटि पाणी न ईंदो आहे। असां वटि सिर्फ़ु नवंबर ऐं डिसंबर 2 महीननि जे लाइ पाणी ईंदो आहे। हिते हिकु ॿियो ईमानदार अमलो ॾिनो वञे त जीअं असां पुछड़ी जा आबादगार बि सुख जो साह खणी सघूं। 35 किलोमीटर सफ़र करे आयो आहे। इहो असांजो बुख हड़ताली कैंप में अॼु खां वठी तब्दील थी वियो आहे। ऐं करप्ट जंहिंखे फैज़गंज जे तालके जी जज साहब करप्ट करार ॾिनो आहे, पाणी जी चोरी जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे, उनखे हटायो वञे। अॻवाननि चयो त पुछड़ी जे आबादगारनि वचन कयो आहे त पाणी जी फराहमी ताईं बुख हड़ताल ऐं एहतिजाज जारी रखियो वेंदो। इरशाद लाचारी, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।